आहे कोई न खे कमुकार रुगो इनी मोबाइल टुकरी ते पियो टेम विञाए जाए। ओ ॾाढी कम थो कयां। हा बाबा हाणे लूडे खेॾण सां पिया तुंहिंजा कम थियनि, ॾाढी शकी बि नथो थिए। ओ ॾाढी कम कयां कार कयां, कमाइणा त पैसा आहिनि न, उहे मां घर वेठे गेमां खेॾी कमायां थो। गेम वारा तोखे पैसा ॾींदा? हिते सादड़ी लिखियल आहे छा मुंहिंजे मथे ते? इहे पटियूं वञी ॿियनि खे पढ़ाए। मूंखे त ॿुधाए पियो मां हे अछा वारा उस में न आहिनि क्या मुंहिंजा राणा? ओ ॾाढी हिन दौर में माण्हू मोबाइलनि में लखे रुपया था कमाइनि, यूट्यूब फेसबुक टिकटॉक। ऐं जेतो मां थो कमायां न, उन ऐप जो नालो आहे S9 गेमिंग ऐप। हिन में पहिरियों 300 विधा अथमि रजिस्टर करण जा, हाणे वेही खेॾां थो ऐं कमायां थो। कुझु माल दाल ठाहियो बि थी त न अटे ते चटी। 25,000 ठाहिया आहिनि, अञा 2 ॾींहं थिया आहिनि मूंखे। घर वेठे 2 ॾींहंनि में 25,000? ॿियो छा खपई? इहे निकिरंदा कीअं पोइ पैसा? जेस कैश इज़ी पैसा, दुकान खुलिया पिया आहिनि। ॿियो माण्हू अॼुकल्ह पाण ऐप हलाइनि था, हीअं निकिरी था वञनि। मोटर साइकिल वॉशिंग मशीन इहे नथनि छा इनाम? उहो बि आहे ॾाढी। 1000 रुपया भरे क़ुरानदाज़ी में शामिलु थींदासीं न, इहे इनाम बि निकिरंदा। ओ अबा तूं सदा मोबाइल हलाए, सॼो ॾींहुं पियो हीअ कार कर, रुगी वॉशरूम में पाण वञाए, बाक़ी जंहिं शइ जी ज़रूरत हुजई न तोखे हिते अचां ॾियूं था, तूं रुगो लोट कमाए। अगरि तव्हां बि ऑनलाइन गेम्स खेॾी ऐं कमाइणु चाहियो था त पोइ डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक ते वञो ऐं पंहिंजो पाण खे रजिस्टर कयो। 300 रुपया कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? उनखां पोइ वही गेम्स बि खेॾो ऐं कमायो बि।